दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जियां पाकिस्तान बि ख़ूबसूरत आहे ऐं इहो ई सबबु आहे जो हर साल वॾे अंग में सयाह पाकिस्तान जो रुख़ कंदा आहिनि। कुदरती ख़ूबसूरत नज़ारनि सां भरपूर मुल्क पाकिस्तान घुमण लाइ जग मशहूर सोशल मीडिया ऐप टिकटॉक बि घुमो पाकिस्तान नाले मुहिम शुरू कई, जेका 2 महीननि ताईं जारी रही। इन मुहिम दौरान घुमो पाकिस्तान ऐं दिस इज़ पाकिस्तान हैशटैग सां पोस्ट्स कयूं वयूं। वीडियोज़ खे 2 अरब 30 करोड़ भेरा ॾिठो वियो आहे। इन मुहिम लाइ टिकटॉक मक़ामी क्रिएटर्स सां गॾिजी 100 खां वधीक वीडियोज़ पोस्ट कयूं। गॾोगॾु घुमो पाकिस्तान नाले ट्रेवल हब बि मुतारिफ़ करायो वियो, जंहिं में मुख़्तलिफ़ रस्तनि जा तफ़सील, सयाहती हंध ऐं होटलनि बाबति तजवीज़ूं समेत पाकिस्तानी खाधनि ते ॿधल सेक्शन बि शामिल हो। सोशल मीडिया कंपनी मूजिबि इन मुहिम जो मक़सदु सयाहत खे हथी ॾियणु ऐं पाकिस्तान में सयाहत जे हवाले सां परॾेहनि जे ख़दशनि खे ख़तमु करणु हो। टिकटॉक पाकिस्तान जे कंटेंट ऑपरेशंस ऐं मार्केटिंग सरबराह जो चवणु हो त सयाहत हिकु मक़बूल मौज़ू आहे ऐं इन सां इन मुहिम जा असर ॾिसी वधीक पुरजोश आहियूं। टिकटॉक पाकिस्तान जी ख़ूबसूरत मंज़रनि खे उजागर कयो आहे।